जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे पाप मोचनी ग्यारस जी कथा था ॿुधूं। हीअ ग्यारस प्रेत जूणीअ खां छुटाइण वारी आहे ऐं सभिनी पापनि नास करण वारी आहे। फागुण कृष्ण पक्ष जे 23-24 तारीख़ थींदी आहे। सच्ची श्रद्धा सां हिन विर्त रखण करे तन मन शुद्ध थिए थो ऐं परमात्मा जी प्रीति प्राप्त थिए थी। हिन ग्यारस में दान करण करे मनुष्य वैकुंठ जे विवाननि में चढ़ी सीधो सर्वलोक ॾांहुं वञे थो, जंहिंजो वृत्तांत हिन तरह आहे। चौथिरथ नाले हिकिड़ो महासोभनिक वन हो, जंहिंमें बेशुमार गंधर्व ऐं अप्सराऊं रहंदियूं हुयूं। सॼो वन गुलनि फुलनि जे गुलज़ारीअ सां सोभिनिक हूंदो हो, जंहिंमें घणेई ऋषि मुनि तपस्या कंदा हुआ। उते मेधावी ऋषि नाले हिकिड़ो महामुनीश्वर रहंदो हो। हुन महामुनीश्वर जे तप में विघ्न विझण लाइ ऐं हुनखे पाण ते मोहित करण लाइ मंडूधोष नाले हिकु महासुंदर अप्सरा हुन जी कुटिया जे ॿाहिरां अची नाच गानो करण लॻी। बीन वॼाए सितार ते आलाप ॻाइण लॻी। कामदेव बि हुन जे तपस्या में अची विघ्न विझण लॻो। नेठ मेधावी मुनि कामदेव जे वस थी उनी अप्सरा ते मोहिजी पियो। भॻवान जो भॼन सफ़ा भुलिजी वयुसि ऐं हुन अप्सरा सां काम क्रीड़ा करण में लॻी वियो। घणे वक़्त ताईं मेधावी ऋषि उन अप्सरा सां काम क्रीड़ा में लॻी मज़ा माणींदो रहियो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि त हाय, मूं ही छा कयो। हीरनि जवारनि खां बि महांगो मानुष्य जनम ईअं ई वैरत विञाए छॾियो। मुंहिंजी सॼी उमिरि जी तपस्या हिन चंडालिणी अप्सरा हिकु खिन में बर्बादु करे छॾी। बसि जॾहिं ऋषिअ जे दिलि में इहो उमंग आयो, तॾहिं हिकदमि अप्सरा खे श्राप ॾिनई ऐं चयाईंसि त हे चंडालिणी, तो जो मुंहिंजी सॼी उमिरि जी तपस्या बर्बादु कई आहे, तंहिं करे तूं वञी पिशाचिणी थी। मुनीअ जो इहो शार्प ॿुधी अप्सरा हथ जोड़े विनती करण लॻी त हे स्वामी, तव्हां श्राप त ॾिनो, पर हाणे मूंखे कृपा करे इन्हीअ श्राप खां छुटकारे जो रस्तो ॿुधायो। मेधावी ऋषि चवण लॻो त हे अप्सरा, हाणे तूं हिन फगुण महीने जे कृष्ण पक्ष जे पाप मोचनी ग्यारस जो विर्त रख त तुंहिंजी पिशाच जूणी मिटी वञे। मां बि उन्हीअ महाफलदायक ग्यारस जो विर्त रखां थो। हीअ विर्त सभिनी पापनि जो नाश करण वारो आहे। हेतिरो चई मुनीअ बि पाप मोचनी ग्यारस जो विर्त रखियो ऐं हुन अप्सरा बि शुद्ध हृदय ऐं शुद्ध भावना सां रखियो, जंहिं करे हुन जा सभई पाप नास थी विया। ऋषि मेधावी हिन ग्यारस जे पुण्य जे प्रताप करे उत्तम गतिअ खे प्राप्त थियो ऐं अप्सरा बि वैकुंठ धाम वञी वसायो। जेको मनुष्य हिन पाप मोचनी ग्यारस जो विर्त सची भावना सां रखंदो, परमात्मा तंहिंजा सभु कारज पूरा कंदो। उहो वॾे कुटुंब वारो, पुटनि पोटनि वारो, दुनिया दौलत वारो थींदो। हिन लोक ऐं परलोक में बि मज़ा माणींदो। उन्हीअ वटि स्वर्ग जा विवान टुकंदा ईंदा। तंहिंजो अणपुछो वैकुंठ में वासो थींदो। श्लोक। संतन जो जन संग कयो से सुधरी सभु वया, हिन तिरकण वारी तिख मुंहुं लंघे पार पया। मनोरथ तंहिं मनुष्य जा सभई सिद्ध थिया, जेके वेदन वाक चया से होत हंडाए छो नथो। जय श्री कृष्ण।